नाज़रीन, हैदराबाद में ख़बर शामिल कंदासीं। सरकारी ज़मीन जा खाता पंहिंजे नाले कराइण वारे केस में हलीम आदिल शेख जी उबूरी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। एंटी करप्शन जी ख़ासि अदालत हलीम आदिल शेख जी उबूरी ज़मानत में 8 ॾींहनि जी वाध करे छॾी आहे। अहम ख़बर खां खे आगाह कई पिया। एंटी करप्शन जी ख़ासि अदालत हलीम आदिल शेख जी उबूरी ज़मानत में 8 ॾींहनि जी वाध करे छॾी आहे। अदालत 2 लख रुपयनि जे मुचलकनि एवज़ हलीम आदिल शेख जी ज़मानत में 19 अगस्त ताईं वाध कई आहे। हैदराबाद में अहम ख़बर खे ॾियूं पिया। सरकारी ज़मीन जा खाता पंहिंजे नाले कराइण वारे केस में हलीम आदिल शेख जी उबूरी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। हैदराबाद में ख़बर आहे। सरकारी ज़मीन जा खाता पंहिंजे नाले कराइण वारे केस में हलीम आदिल शेख जी उबूरी ज़मानत मंज़ूर थी आहे। एंटी करप्शन जी ख़ासि अदालत हलीम आदिल शेख जी उबूरी ज़मानत में 8 ॾींहनि जी वाध करे छॾी आहे।